औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस-सादिकीन। प्यारा दोस्तों, कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद बुरहान रशीद में अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो त ऐं ईमान वारो तव्हां मां अल्लाह खां टिजो ऐं सचनि ॿारनि जो रस्तो इख़्तियार करियो। ऐं अॼुकल्ह जो हिकिड़ो प्रोफाइल यानी अॼुकल्ह जो हिकिड़ी ॾिठो वियो आहे त हर को माण्हू नफ़रत जो शिकार आहे। त उन्हनि माण्हुनि जी दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ कॾहिं पैदा न थींदो। जेके माण्हू फ़िरक़नि जूं छेड़छाऊं कनि था ऐं जेके माण्हू पंहिंजी बिरादरी में नफ़रतूं फैलाइनि था, मुनाफ़िक़ूं कनि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था त मुनाफ़िक़ माण्हू जूं 3 निशानियूं आहिनि। ऐं कुरान मजीद में अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो त इन्नल्लाह जामिउल मुनाफ़िक़ीन वल काफ़िरीन फ़ी जहन्नम जमीआ। बेशक मुनाफ़िक़ ऐं काफ़िर क़यामत ॾींहुं गॾिया वेंदा। मुनाफ़िक़ ऐं काफ़िर त असां मुस्लमाननि जो मक़सदु इहो ई आहे त असां मुस्लमाननि पाण में ॿधी कयूं, मुहबत कयूं, हुज़ूर जी तारीख़ ते अमल कयूं, उन जी हिस्ट्री पढ़ूं त असांजे प्यारे महबूब असांजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, कहिड़ो कहिड़ो असांजे लाइ दीन छॾियो। ऐं असां उन जी ॻाल्हियुनि जे मदे नज़र रखंदे असां पंहिंजे प्यारे महबूब जे दीन खां तमामु परे आहियूं। असां गुनाह करियूं ऐं असां मुस्लमान सॾायूं, असां नमाज़ न पढ़ूं ऐं असां मुस्लमान सॾायूं, असां माण्हुनि जूं गिलाऊं करियूं, असां पाण खे मुस्लमान सॾायूं, असां यतीमनि जा माल खाऊं ऐं पाण खे मुस्लमान सॾायूं, असां व्याज ते कारोबार करियूं, व्याज जो राशन वठी उन में खाऊं ऐं पाण खे मुस्लमान सॾायूं, असां शराब खे पाणी वांगुरु पीऊं, पंहिंजे घर में दुकान करे रखूं ऐं असां पाण खे मुस्लमान सॾायूं, असां पंहिंजे दोस्तनि जे चवण ते पंहिंजे वालिद साहब सां घटि वधि ॻाल्हायूं, उन्हनि सां विढ़ूं, उन्हनि सां जहिड़ा झगड़ा करियूं, पंहिंजे बिरादरनि सां झगड़ा करियूं ऐं असां पाण खे मुस्लमान सॾायूं। त अहिड़े मुस्लमान सॾाइण ते को बि फ़र्क़ु न आहे। उनखे मुस्लमान न आहे चइबो। मुस्लमान उनखे चइबो आहे जेको हिकु ॿिन्ही जे लाइ सुठो सोचे, पाड़े वारे जे लाइ सुठो सोचे, पंहिंजे लाइ सुठो सोचे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था त तव्हांजी दुआ बि तॾहिं क़बूल थिए थी तव्हां पंहिंजे ज़ाती मफ़ाद जे लाइ न, तव्हां पंहिंजे लाइ दुआ न घुरो। जॾहिं दुआ घुरो त उन दुआ में तव्हां ॿियनि खे बि शुमार कयो, यानी पंहिंजनि मिटनि माइटनि खे, दोस्तनि खे, अज़ीज़नि खे, बल्कि हुज़ूर जी पूरी उम्मत खे उन दुआ में शुमार करियो त तॾहिं उहा तव्हांजी दुआ क़बूल थिए थी। त असां मुस्लमान इन्हनि शयुनि जे करे परे थी विया आहियूं जो असां हिकु इन जे करे कोन था थियूं त हिकु त असां नफ़रतूं पंहिंजो पाण फैलायूं था। हिकिड़ो शाइर आहे त इंसान जे जिस्म जो ख़ूबसूरत हिसो दिलि आहे, अगरि दिलि साफ़ न आहे त इंसान जो हीउ चमकंदड़ चहिरो के कम जो न आहे। इंसान जो दारोमदार दिलि ते हूंदो आहे। इन्नमल अमालु बिन्नियात, बेशक अमलनि जो दारोमदार नियत जे मथां आहे। त इंसान पंहिंजी नियत खे साफ़ रखंदो, ॿियनि जे लाइ बुग़्ज़ न रखंदो, ॿियनि जे लाइ मुहबत जो, भाईचारो जो दर्स ॾींदो ऐं हिक ॿिए सां मुहबत वॾींदो, सलाम पेश कंदो हर हिक खे, त इहो दुनियावी रस्तो, दुनियावी गाॾो हलंदो। बाक़ी इंसान जो हिकिड़ो इख़लाक़ ई आहे जेको माण्हू खे कंहिं मंज़िल ते पहुचाए थो। इंसान केॾो बि मिल्कियत वारो हुजे, दौलत वारो हुजे, इल्म वारो हुजे, अक़ल वारो हुजे, सम्झ वारो हुजे, पर जेकॾहिं उन इंसान में इख़लाक़ न आहे, अदब न आहे, त उनजी उहा शइ कंहिं कम जी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं बि तव्हां वटि माल अची वञे, मिल्कियत अची वञे, इल्मु अची वञे, हुस्न अची वञे, सभु शइ अची वञे, धन दौलत अची वञे, त उन ते वॾाई न कजो, तकबुर न कजो, त उन ते राज़ी रहिजो त अल्लाह पाक इहो ॾिनो आहे, इहो मालिक जो शुक्र आहे, मालिक जूं महिरबानियूं रब जो अतातूं आहिनि। रब फरमाए थो त जेको माण्हू मुंहिंजो शुक्रियो अदा कंदो आहे, नाशुक्री न, जेको शुक्रियो अदा कंदो आहे त मां रब उनखे ॿीणियूं टीणियूं बरकतूं ॾींदो आहियां। असांजे रोज़गारनि में बरकतूं छो नथियूं पवनि? छो असां नाशुक्र आहियूं, नाशुक्र बंदा आहियूं रब जा। रब असांखे सभु कुझु ॾिनो आहे। इंसान खे जिस्म में हथ, पेर, आङिरियूं, अखियूं, नक, वात, ज़बान, अखियूं, दिमाग़, सभु शइ ॾिनी आहे इंसान खे। इंसान पोइ बि नाशुक्र आहे। जेकॾहिं कंहिं इंसान में दुनियावी नॉलेज में, दुनियावी कंहिं इंसान में एॾी ताक़त हुजे, कंहिं इंसान खे बन आहे, उन में साह विझे, त इहो माइंड दिमाग़ कमु करे ई कोन थो, इहो को थी नथो सघे। पर अॼुकल्ह इंसान जे दिमाग़ में, अक़ल में उहा हुशियार पई, उहो अक़लमंद, उहो ज़हन कंहिं विधो आहे? कंहिं ॾिनो आहे? अल्लाह पाक ॾिनो आहे। अॼुकल्ह जहाज़, गाॾियूं, मोबाइलूं ऐं जॻहूं, बिल्डिंगूं, जेके शयूं ठाहिनि था, जेके ठही रहियूं आहिनि, सभु इंसान थो ठाहे। इंसान जी हिन अक़ल जी ज़रूरत आहे।
जेकॾहिं इंसान हिन अक़ल खे सुठे जॻह ते सुठी कंहिं मकान ते इस्तेमालु करे त बहितरु थींदो। अलाह पाक खां दुआ आहे असांखे पाण में मुहबत ॿधी भाईचारे सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।